ॾियारीअ जे पुरमसरत मौक़े ते हिंदू बिरादरीअ जो चवणु आहे त ही मोहबत जो ॾींहुं आहे ऐं वधीक उन्हनि जो चवणु आहे त हिंदू मुस्लमान सभिनी भाउरनि भेनरुनि खे नंढनि वॾनि खे मां पहिरां दीवाली जूं मुबारकूं ॾींदुसि। वधी एको ॾिजांइ। श्री रामचंद्र भगवान 14 साल बनवास कटे आयो, उन ख़ुशीअ में घर घर ॾिया ॿरंदा आहिनि, हर दर ते दुआ घुरी वेंदी आहे। इंतिहाई ख़ुशी आहे। असां हिन खे हीअं सेलिब्रेट कंदा आहियूं, सम्झो हिंदू मुस्लिम असां हिकु थी करे भाईचारे में हिन सेलिब्रेट कंदा आहियूं। असांजो अमन हुजे, क़ाइमु रहे ऐं धरती असांजी सिंध सदा आबाद हुजे। सूफ़िन जी धरती आहे, सदाईं बुज़ुर्ग जी धरती आहे, सदाईं आबाद हुजे, हर माण्हू हुते ख़ुशहाल हुजे, कंहिं बि माण्हूअ खे कोई बि दुख न हुजे। अलाह साईं सभिनी चङाई कंदो, असांजो भॻवानु सभिनी चङाई कंदो, ईंदे वेंदे माण्हू मथां रहमत कंदो। गंबट में सिंधी हिंदुनि पारां श्री रामचंद्र जो ॾियारीअ वारो ॾींहुं वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो। सॼे आलम इंसानियत खे मोहबत जो पैगाम ॾेई, पूरी इंसानियत खे सिंध जो सूफ़िन वारो पैगाम ॾेई फ़तेह माणी। कैमरामैन GM भट्टीअ सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, गंबट।